दोस्तों धाड़ेल ॾोह कनि था पके ते ऐं पुलिस बि वेठी आहे पके ते। हितां ॾोह करे वरी भॼी था वञनि कचे, त हिते पुलिस वारा इन्हनि खे पुॼी नथा सघनि, वरी हाणे कचे में वञी धाड़ेल मारींदा। इहा का ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे थी? छड़ी हरू ॿ नंबरी ऑपरेशन जे आड़ में पैसो खाइणो आहे। ये कुल माफ़ियाज़ आहिनि जेके कुझु पॉलिटिशन्स, ब्यूरोक्रेट्स, ॿियूं धुरियूं मिली करे क़ौमी ख़ज़ाने जी सिर्फ़ु लुट मार आहे। मूंखे तव्हां ॿुधायो इहे धाड़ेल पके ते ईंदा या न ईंदा? ॾोह हिते था कनि या कचे में? कॾहिं तव्हां फुरियूं ॿुधियूं त उहा कचे में ॾोहारी के ॾोह कनि था? सॼी लुट मार पके ते आहे, रोड ते आहे, शहरनि में आहे। त हिते तव्हां जेकर अचनि था पिया ॾोहारी, त हिते तव्हां उन्हनि खे न विढ़ी था सघो, न मारे था सघो। गोली हलाइण खां बि डिॼो था त मतां माण्हू न मरी पए। सो इहो हालत इहा लॻी पई आहे। त मां तव्हांखे ॿुधायां त जेकर इहा पुलिस सीरियस ऐं संजीदा हुजे न ॾोहनि जे ख़ात्मे जे लाइ, त उहो ॾोह ख़तमु करणु को मसइलो ई न आहे। पर हे संजीदा आहिनि ई न। मूंखे हैरानगी थी वठे माण्हुनि ते, दोस्तनि ते, शऊरवंदनि ते, सहाफ़ी तबिके ते, जेकी पुलिस जी तारीफ़ कंदा आहिनि। ख़ासि करे हाणे SP शाहज़ेब चाचा हीरो लॻो पियो आहे, तारीफ़ मथो तारीफ़ आहे, सहाफ़ी जी तारीफ़ था कनि। अलाए छा ॾिठो अथऊं? अदा ॻाल्हि मूंखे त सम्झ में कोन थी अचे, तव्हांखे अचे थी सम्झ में? त ॾोहारी जेके धाड़ेल आहिनि उहे ॾोह ऐं धाड़ा पके ते था आणनि न, या कचे में था आणनि? पुलिस किथे वेठी आहे? चौधारी जेको आहे, वॾा वॾा मज़बूत पका थाणा, एम्यूनेशन, गाॾियूं, सहूलियतूं, सभु कुझु उन्हनि खे पके ते न। कचे में थाणा त आहिनि ई कोन। कचे में त ईअं ई झूपड़ियूं ठाहियूं वेठा आहिनि। उहे बि सो बि बोर्ड में, उहे बि इन्हनि जो पिकटूं थाणा ॿुॾी विया, उहे बि अची पके ते वेठा आहिनि। कचे में पुलिस आहे किथे? टोटल पके ते वेठी आहे। जॾहिं पुलिस पके ते वेठी आहे, ॾोह बि माना पके ते था थियनि, त वरी माना उहे ॾोहारी जेके ॾोह पके तो कनि था, वरी पोइ भॼी था वञनि कचे में, वरी हे वेहण होॾे कचे में था वञनि उन्हनि सां, हिते नथा विढ़ी सघनि। हाणे इहा का फ़लसफ़ो तव्हांखे सम्झ में अचे थो? इहो हिकु ऑपरेशन जे आड़ में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क़ौमी ख़ज़ाने जी लुट मार आहे। 2 गोलियूं हणंदा त 500 गोली लिखंदा। तेल जेको आहे तो लिखंदा, 2 लीटर इस्तेमालु कंदा त 500 लीटर तेल लिखंदा। ॿियो को अहिड़े क़िस्म जो एम्यूनेशन, उन्हनि खे ई वरी माना इहो एम्यूनेशन उन्हनि ई धाड़ेलनि खे खपाए ॾियनि था। ॿियो काॾे कंदा? हिते को सरकारी एम्यूनेशन या सरकारी असलो जेको आहे, अगरि 1 गोली हलाईंदा 500 लिखंदा, ॿी काॾे कंदा? ज़ाहिर ॻाल्हि आहे इहा हिते ई डिस्ट्रीब्यूट थींदी। सो दोस्तो मां जेको आहे त मूंखे त इहो फ़लसफ़ो सम्झ में घटि थो अचे। जेकॾहिं मिसाल आहे हिकिड़ो माण्हू, कोई बि माण्हू तव्हांखे घर में मारे थो वञे, त वरी तव्हां उते उनखे कुझु नथा करे सघो, वरी तव्हां उनखे वञो था उनजे घर में मारणु। हाणे इहा को फ़लसफ़ो असांजे कल्चर में को ॾाप को सम्झ में त कोन थी अचे मूंखे। अगरि पुलिस वाक़ई संजीदा आहे ॾोहनि जे ख़ात्मे जे लाइ, त इहे ॾोह पके में अचनि था, हिते कनि था। हिते तव्हां उन्हनि जा घट घेर बंदि कयो, घटनि में पंहिंजी पोज़ीशन संभाले वेहो, जीअं गुज़रनि था उन्हनि खे फिलाए करे छॾियो। जेकॾहिं तव्हांखे वाक़ई माना संजीदा आहे, वाक़ई तव्हां जेको आहे तो पंहिंजे पुलिस अहलकारनि, शहीद अहलकारनि जो बदिलो वठणु चाहियो था, वाक़ई तव्हां अवाम तां सचा ऐं संजीदा आहियो, ऐं वाक़ई तव्हां जराइम ऐं ॾोहनि जो ख़ात्मो करणु चाहियो था, त तव्हां माना जेको कचे में ऑपरेशन जो ढोंग रचाइण जे बजाए तव्हां पके में उन्हनि सां विढ़ो। को कंहिं मना कई आहे पुलिस खे भाऊ त इन्हनि खे तव्हां न विढ़ो, इन्हनि खे न ॿधो, इन्हनि खे न मारियो? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ग़रीबनि जा ॾाढो शींहं हूंदा आहिनि पुलिस वारा। ग़रीब खे तज़लील करण में देरि न आहिनि कंदा, ग़रीब खे ॿधण में देरि न आहिनि कंदा, ग़रीब खे ॿधी उन्हनि जी लुट मार करण में देरि न आहिनि कंदा। ॾोहारीअ खे अॼु ॾींहं ताईं कॾहिं को पुलिस हथु विधो आहे? सवाइ हिन जो ॾोहारी कॾहिं बि कंप्रोमाइज़ तहत पंहिंजो पाण खे जी गिरफ़्तारी ॾींदो आहे। कंप्रोमाइज़ तहत
अॻिते चालान थींदो आहे। को इका दुका ॾोहारी पकड़िबो बि आहे त घणे भाङे डील करे छॾाइजी वेंदो आहे। जेकॾहिं छॾाइजी न आहे सघंदो त को इलामाशा अॻिते धिकिजी वेंदो आहे।